बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सिंधी तदरीस में अवांखे भली चाल। मां आहियां मोहम्मद सफ़ान खान मरी। अॼु जे वीडियो में असीं सिंधी व्याकरण जो आगाज़ करे रहिया आहियूं। असीं हिन वीडियो में ग्रामर जो या व्याकरण जो तारुफ़ कंदासीं, जंहिंमें असां सिखंदा आहियूं त ॿोली छा आहे ऐं व्याकरण छा आहे। अचो त हाणे वीडियो खे शुरू कयूं था। सभ खां पहिरियां सिखंदा आहियूं त ॿोली छा आहे। ॿोली ॻाल्हि ॿोल जो हिकु पेचीदा निज़ाम आहे जंहिंमें लफ़्ज़, कानून ऐं आवाज़ शामिल आहिनि। यानी ॿोली हिकु निज़ाम आहे, ॻाल्हि ॿोल जो हिकु निज़ाम आहे जंहिंमें लफ़्ज़ यानी जेके असां लफ़्ज़ कंदा आहियूं उहे, आवाज़ जेको असां कंदा आहियूं उहो, ऐं कानून व्याकरण कानून यानी ॿोली में बि कानून हूंदो आहे त उनमें कीअं इस्तेमालु कजे शामिल आहिनि। उहो असांखे ख़्यालनि, वीचारनि ऐं जज़्बात जे इज़हार करण जी इजाज़त ॾिए थो। यानी इहो जेको पेचीदा निज़ाम आहे उहो असांखे ख़्याल जेके हूंदा आहिनि, असांजा वीचार हूंदा आहिनि ऐं जज़्बात हूंदा आहिनि, उन्हनि जे इज़हार करण जी इजाज़त ॾिए थो। उहो निज़ाम इंसानी बाहिनी अमल जो मुख्य भङो आहे। यानी इंसान जेको बाहिनी अमल आहे उनजो मुख्य भङो आहे, जेको असांखे ॿियनि सां गॾियल रहणु, यानी असांखे ॿियनि सां गॾियल रहणु, पंहिंजा तजुर्बा वठणु, यानी असां ॿियनि सां गॾियल ॻाल्हायूं, सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पंहिंजा तजुर्बा वठंदासीं, जेके ख़्याल हूंदा ऐं पंहिंजा रिश्ता जुड़ण जो इख़्तियार मुहैया करे थो। अचो त ॿोली जा नमूना कहिड़ा आहिनि सिखूं। ॿोली जा ॿ नमूना आहिनि, टे नमूना आहिनि। हिकिड़ी ॻाल्हायल ॿोली, ॿी हूंदी आहे लिखियल ॿोली, टी हूंदी आहे इशारनि वारी ॿोली। हाणे असांजी जेका ॻाल्हायल ॿोली हूंदी आहे उन में असां जेके पाण में गुफ़्तगू कंदा आहियूं, मुंहुं ऐं मुंहुं सां यानी आम्हूं साम्हूं गुफ़्तगू कंदा आहियूं, उहा असांजी अची वेंदी। ऐं असांजी जेका लिखियल ॿोली आहे उन में असांजे जेके किताबनि में या पेन वग़ैरह सां या लिखियल उहा असांजो अची वेंदो। ऐं उनखां पोइ असांजी इशारनि वारी ॿोली, इशारनि वारी ॿोली में असां इशारनि सां ॻाल्हाईंदा आहियूं। अचो त हिनखे ज़ूम करे था ॾिसूं। हे ॾिसो, हे जीअं ॾिसी सघो था, हिन में ABCD लिखियल आहे। अमेरिकन साइन लैंग्वेज आहे ही। हिन में ॾिसी सघो था, हीअ अमेरिकन साइन लैंग्वेज आहे, यानी अमेरिका जी साइन लैंग्वेज आहे इशारनि वारी। उनमें हे ABC जा इशारा लिखियल आहिनि, हे हथनि सां इशारा, यानी कहिड़े इशारे सां कहिड़ो अखर आहे। इहा आहे इशारनि वारी ॿोली। लिखियल ॿोली में असां वटि किताब आहिनि, लिसानियात, लुग़तूं, सिंधी ॿोली वग़ैरह किताब। हिन में जेका सो ॿ जेको आहिनि सो छोकिरा पाण में ॻाल्हाए रहिया आहिनि। इहो आहे जेको आहे सो असांजी ॻाल्हायल ॿोली। हाणे अचो त सिखूं व्याकरण छा आहे। जेको असां अॻु में ॾिठोसीं त ॿोली में कानून शामिल हूंदा आहिनि, उहे हाणे कानून कहिड़ा आहिनि उहे असां हिते सिखंदासीं। व्याकरण कानून ऐं बनावतुनि जो जामिया मेल आहे। यानी व्याकरण में कानून हूंदा आहिनि, बनावतूं हूंदियूं आहिनि, जेको ॿोली जे सही वापरण में असांजी सहायता कंदो। यानी असांखे ख़बर पवंदी त ॿोली खे कीअं सही असांखे इस्तेमालु करणु घुरिजे, किथे कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु करणु घुरिजे, किथे कहिड़ो। उहो असांखे ॿुधाए थो त कीअं लफ़्ज़नि खे गॾाए जुमिला ठाहिजनि। इहो मेल जेको आहे उहो असांखे ॿुधाए थो त लफ़्ज़नि खे कीअं गॾाइजे, कीअं जुमिला ठाहिजनि, ऐं कीअं लफ़्ज़नि खे सही माना कढण लाइ वापराइजे। यानी लफ़्ज़ जीअं सही माना कढनि, उन्हनि खे ओड़े हिसाब सां यानी वापराइजे। व्याकरण जा कानून पूरा दुरुस्त तरीक़े सां ॻाल्हाइण में असांजी मदद कंदा, चाहे उहो ॻाल्हाइण हुजे या लिखणु। यानी भले असां ॻाल्हायूं या लिखूं, पर असां पूरो असरु ऐं फ़ाइदे वारो जेको आहे उहो ॻाल्हाइण में ही असांजी मदद कंदा आहिनि व्याकरण जा उसूल। व्याकरण जे इल्म जा ॿ हिसा थियनि था, जेके हेठि ॾिजनि था। यानी व्याकरण जा ॿ हिसा आहिनि, इल्म सरफ़ ऐं इल्म नहू। हाणे सॼी जेका असांजी व्याकरण हूंदी उहा सॼी इन ॿिनि हिसनि ते हलंदी। इल्म सरफ़ जी लफ़्ज़ी माना आहे गर्दान या फेरो। यानी सरफ़, इल्म सरफ़ में जेको लफ़्ज़ सरफ़ आहे उनजी माना आहे गर्दान या फेरो। पर इस्तलाही माना पटांदड़ सरफ़ उहो इल्म आहे जंहिंमां लफ़्ज़नि जी इक़साम या उन्हनि जी सूरतुनि में जेका फेरफार थिए थी उन्हनि बाबति ख़बर पवंदी। लफ़्ज़नि जा क़िस्म ऐं उन्हनि में जेका सूरतुनि में फेरफार थींदी उन बाबति असांखे इल्म सरफ़ में ख़बर पवंदी। उनखां पोइ इल्म नहू। नहू जी लफ़्ज़ी माना आहे दस्तूर या रीत, पर इस्तलाही माना मुताबिक़ नहू उहो इल्म आहे, यानी नहू हिकु इल्म आहे जंहिंमां ख़बर पवे थी त जुमिला कीअं ठाहिजनि। यानी हिन में असांखे ख़बर पवंदी आहे जुमिला जी जोड़जक कीअं हूंदी आहे, जुमिलनि जी जुमिला कीअं ठाहिबा आहिनि, हर हिकु जुमिले जे लफ़्ज़नि जो हिक ॿिए सां कहिड़ो ॻंढापो आहे, यानी हुनजो कहिड़ो लाॻापो आहे, कहिड़ो राब्तो आहे। जुमिले जी जोड़जक या जुमिले जी जेका जोड़जक हूंदी आहे, तफ़रीक़ या जेका छेद हूंदी आहे, ऐं बीहक जूं निशानियूं जीअं असांजो कामा हूंदी आहे, फुल स्टॉप, उहे हिन इल्म में अची वञनि थियूं। अॼोको असांजो सबक़ हिते पूरो थियो। मिलंदासीं नई वीडियो में। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।